जी नाज़रीन, बिलावल भुट्टे जी जेका अॼु आमद आहे इस्लाम कोर्ट में जेका जलसो रुथियो आहे उन जे ख़िलाफ़ ऐं जेके थर जा जेके बुनियादी मसइला जेके हल न पिया थियनि, BIF जे प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ जेके सियासी समाज जेके पार्टियूं आहिनि, थर जा जेके माण्हू आहिनि, एहतजाज करे जेका रोडनि ते निकिरी आया आहिनि। इस्लाम कोर्ट में हज़ारे माण्हुनि जो जेको हिन वक़्तु धरणो लॻल आहे ऐं पुलिस जेका आहे उन्हनि खे अॻिते वञण खां रोके छॾियो आहे। उनजे करे इस्लाम कोर्ट जो जेको पेट्रोल पंप आहे उन जी साॻे जेका जॻह आहे उन रोड खे बंदि कयो आहे। हज़ारे माण्हू धरणो उन्हीअ ते वेठल आहिनि। असां उन्हनि अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं हू छा था चवनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। बिलावल भुट्टो जे आमद दौरान थर जा मिस्कीन मज़लूम माण्हू हज़ारे तइदाद में पंहिंजे हक़नि जे लाइ एहतजाज कनि था। इहो रेफरेंडम आहे, इहो लाड़काने खां पोइ थर जे मां पंहिंजो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। जेसीं हक़ न मिलिया थर जा जेके बि माण्हू आहिनि, ग़रीब बेपैच मिस्कीन मज़लूम माण्हुनि जे लाइ BIF जे प्लेटफॉर्म तां इहो एहतजाजी धरणो तेसीं जारी रहंदो जेसीं का लाइअमल न जोड़ियो, का हुकूमती दौरा सां ॻाल्हियूं न कंदी। असांजो ही पुरअमन एहतजाज आहे। असां हिननि सां बिल्कुलु वार्निंग था ॾियूं, जेकॾहिं थर जे माण्हुनि खे रोज़गार न ॾिनो वियो त तव्हांजा रस्ता त छा, पर तव्हां हिन थर में हली बि न सघंदा। थर जा माण्हू गॾु थिया आहिनि, हीउ मुतालबो था कनि त थर कोल में मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। उन्हनि जे जेको माण्हू मुतासिर थियनि था, जेके बेघर थियनि था, उन्हनि खे को बहितर मुतबादल ॾिनो वञे। उते वथाण गस पंध सॼा तबाह थियनि था। RO प्लांट जे नाले में थर में हिकिड़ो कब्रस्तान ठाहियो वियो आहे, जेके मुकमल तरह RO प्लांट बंदि आहिनि। सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबा थो कयूं त थर में जेके माण्हू जेके रोज़गार न कढिया आहिनि उन्हनि खे वापसि रोज़गार ते लॻायो वञे ऐं जेके स्कूल बंदि आहिनि उन्हनि खे स्कूल खोलियो वञनि ऐं सिहत ते ध्यानु न वञे। ही सिंध हुकूमत न शहरनि खे दवा ॾेई सघे थी, न स्कूलनि में फर्नीचर ॾेई सघे थी, न माण्हुनि जूं ज़मीनूं बचाए सघे थी, न माण्हुनि जे रोज़गार जा हक़ बचाए सघे थी। हिननि वटि हर उहो कमु थियणो आहे जंहिंजी कमीशन आहे ऐं पीपल्स पार्टी जा 12 साल जी जेका हुकूमत आहे सिंध में, उन सिंध खे वीरान ऐं खंडर करे छॾियो आहे। असांजे जेके थर में जेको कोयलो आहे उन में मक़ामी माण्हुनि खे जेको रोज़गार ॾिनो वञे। थरनि जी बनी जेका हिन नीलाम कई आहे उहा जेका लीज़ ते ॾिनी वञे ऐं असांजे जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि में इलाज न आहे, ट्रीटमेंट न आहे, रेफर सेंटर ठहिया पिया आहिनि, उहे जेको बाक़ाइदे उन्हनि खे असांखे डॉक्टर ॾिना वञनि ऐं हिते जेको इवन AC ताईं जेकॾहिं को ॿारड़ो जेकॾहिं मरी वञे त उन लाइ एम्बुलेंस ॾियण लाइ तयारु कोन्हनि। थर जे हक़नि जे ख़ातिर, थर जे अहम मसइलनि जे ख़ातिर भील इंटेलेक्चुअल फोरम जे तरफ़ां असां जेको एहतजाजी कॉल ॾिनी आहे, जंहिंमें हज़ारे माण्हू हिते थर जे मसइलनि लाइ गॾु थी विया आहिनि। पाणी जो अहम इशू आहे हिते थरपाकर में, जेका एशिया जो वॾे में वॾो RO प्लांट लॻियो हो, नाकार बणिजी वियो आहे ऐं हिते जेको RO प्लांट लॻाया आहिनि उहे फंक्शन कोन आहिनि। असां हुकूमत खां मुतालबो था कयूं थर जे माण्हुनि खे जो पाणी जी सहूलियत नहीं, जेको मुलाज़िम आहिनि जेको RO प्लांट में उन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे, उन्हनि खे रेगुलर कयो वञे। ही मुतालबो कनि पिया त थरकोल जा जेके समूरा ब्लाक आहिनि उन्हनि ते बुनियादी हक़ थरनि खे ॾिना वञनि, थरनि जो हक़ तस्लीम कयो वञे, रॉयल्टी थर ते ख़र्च कई वञे, थर जा जेके नौजवान आहिनि उन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे। ॿी सूरत में हिननि ऐलान कयो आहे त कराची जे CM हाउस खां वठी असां इस्लामाबाद जे PM हाउस ताईं जेको इहो एहतजाज कंदासीं, उते जेका असां मार्च कंदासीं। कैमरामैन सुजावल बजीर सां गॾु गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।